सभा में है जो बात मर्दे कलंदर की बारगाह में है। वक्त काफी थी चुका थोड़े चंद अल्फाज अर्ज कंदो। एक अल्लाह वारे दुआ घुरियो तो या अल्लाह रंग बिरंगी रंगीन दुनिया के पैदा कयो पोइ मौला मौत छाजे न पैदा। गैब में आवाज आयो, ए दोस्त अगर मौत पैदा न कया तो तू मूंसां मुलाकात की। यो मौत पैदा ही न ला कयो तो मुझा दोस्त अचे मूंसां मिलन, दुनिया में रही इबादतूं करे पोइ मूंसां अचा मिलन। मुझा दी दोस्त हजरत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे लाइ हिंदुस्तान जे बादशाह खत लिखियो आहे, ऐं सुल्तान महमूद गज़नवी तूं सुल्तान मुसलमाननि जो बादशाह आहीं, मुंहिंजे लाइ मदद कर। हिंदुअनि जे मुक़ाबले में हज़रत सुल्तान महमूद गज़नवी लश्कर जरार तयार कयो आहे, हर क़िस्म जा हथियार खणी इन इरादे सां त हिंदुस्तान जे सरज़मीन ते पहुचा, हिंदुस्तान जे बादशाह के मदद कया। दिल में ख्याल आयो लेकिन अल्लाह वारे जे दर ते हाज़िरी ॾियां। उन टेम ते असां नक्शबंदी जो बुज़ुर्ग हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह एक जगह ते बैठो मुराक़बे में हो। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी आशिक़े रसूल हर रात 1000 मरतबा दूध शरीफ पढ़ी पोइ आराम कंदो हो। सिपाही के मोकले तो इन दुर्वेश के चओ मूंडी अच तुझो तोसां कम। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह जो सिपाही हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हाज़िर जो, ऐं साईं तोखे बादशाह घुरायो आहे, जे मूं वटि टाइम न आहे, मुराक़बे में जे मूं वटि टाइम न आहे। सिपाही भी कुरान शरीफ जो पढ़े लो, या अय्युहल्लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल उलुल अम्र मिनकुम। ऐ ईमान वारा रब्बिल आलमीन रब्बे करीम जो हुक्म के मन इताअत कर, रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इताअत कर, उलुल अम्र मिनकुम हाकिम वक्त जो भी हुक्म। अबुल हसन खरकानी हथ नजर खणी चए तो सिपाही साहब पहिरियों नंबर रब जो इताअत करणो, उन खां बाद रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु, उन खां बाद वक्त बादशाह जो पंहिंजे करे मूं वटि एतिरो टाइम कोन्हे। सिपाही मोटी आयो आहे सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह तो चवे, ऐ बादशाह सलामत फकीर तो चवे मूंखे टाइम न आहे। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी शाही घोड़े ते सवार आहे, लश्कर तयार आयो आहे। हज़रत अबुल हसन खरकानी जे दरवाज़े ते दर ते आयो आहे। साईं मुराक़बे में सलाम करे पंहिंजे हथ सां अशरफे जो थैली खणी ॾे थो, जे तूं फ़कीर हे पंहिंजे कमकार में ख़र्च में कर, लंगर में कर। साईं पंहिंजे खीसे मां 3 ॾींहं जो पुराणो मानी ॾिनई, चए बादशाह तूं हे खा। बादशाह नाज़िक हो, उहो मानीअ जा टुकड़ा खणी वात विधाई चॿायईं, लड़ीअ में फसी विया। चए साईं हेठि लहनि कोन था। अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त फ़कीर जी मानियूं जॾहिं तुंहिंजे नड़ीअ मां नथा लहनि त तुंहिंजो अशरफी बि मुंहिंजे नड़ीअ में लह, तूं पंहिंजे अशरफी खणी वञ। चए अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जे सरज़मीन ते वञणो आहे, उन बादशाह जे मदद लाइ वञणो आहे, लश्कर तयार आहे, तूं भी कुछ मदद फरमा। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो जिब्बो लाहे थो, जो मुश्किल वक्त जॾहिं अचे पोइ हिन जे वसीले सां दुआ। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी गज़नीअ मां निकितो आहे, हलंदे हलंदे पानीपत में पहुतो आहे। सोमनाथ जे मंदिर में उन मकाम में हिंदू ने मुसलमान जे विच में गमसान जो जंग थियो आहे। हिकिड़े ॾींहुं सिपाही आयो आहे, चए थो बादशाह सलामत, अल्लाह जी बारगाह में दुआ घुर, इहे ना असां शिख खाऊं, मुसलमान आहियूं, दिलबर मोहम्मद जा उम्मती आहियूं, हक़ वारा आहियूं। हो बुतनि जा पूजागिर हिंदू
नाज़ा हुन जे अॻियां शिकस्त कयूं। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जे जिबे खे खणी दुआ तो करे, अल्लाह गज़नी मां आयो आहियां, न लश्कर ते नाज़ा, न हथियार ते नाज़ा, न हुकूमत ते नाज़ा, मौला करीम तुझे दोस्त जो चादर आहे, हिन जे सदके कामयाबी अता फरमा। इता बरकत नफिल पड़ी दुआ पियो करे, अखर मां अंजू पिया अचनि, हथ में अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह जिबो आहे, ओॾा सिपाही डोड़ंदा अचे, मुबारक हुजे साईं हिंदू भॼी विया, मुसलमान असां कामयाब थिया आहियूं। राति थियो आहे कित खरकान ईरान जे इलाके में आ, पानीपत हिंदुस्तान में आ, उन रात अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह रात जो दीदार तो कराए बादशाह के, ते तो ऐ सुल्तान महमूद मुझे चादर जो छा कयो, कमीज जो छा कयो, चेरे विकियो कंहिंजे बदले में, के सोमनाथ जे मंदिर जे बदले में, के सत्य में के अगर इन चादर जे वसीले सां तूं चयो त अल्लाह हिन जे सदके हिंदुस्तान जे तमाम हिंदुअनि खे मुसलमान कर, तमाम मुसलमान थी वञनि। न तख्तो ताज न लश्कर सफा में है, जो बात मर्दे कलंदर की बारगाह में है, निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। डॉक्टर अल्लामा इकबाल शायर मशरक 1925 में इलेक्शन जे दौरान में मुसलमान सीट ते पाण वरकल आयो, जने बीठो हिकिड़ो नौजवान थियो, चईं डॉक्टर अल्लामा इकबाल तो ते उलमा इकराम जो फतवा है, फिर उन जो तू दलील दे तो तुझो मजहब चाहे, तेरे काबे को जबीनों से सजाया है किसने, तेरे कुरान को सीनों से लगाया है किसने। शिकवा लिखे उलमा इकराम जिन्हें फतवा नु एतराज किया तो जवाब भी शिकवा लिखे, तेरे काबे को जबीनों से सजाया है हमने, तेरे कुरान को सीनों से लगाया है हमने। उन नौजवान जो तुझे इन जवाब मां को उलमा जा मुतमईन हे मुसलमान जो सीट हज़रत डॉक्टर अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह बगैर ॻाल्हाइण जे हेठि लही वियो, अचे पंहिंजे घर रहण लॻो। उन जो दोस्त मियां अल्लाह बख्श जेको अल्लाह जे वली शेर मोहम्मद शरफपुरी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो, उन चयो त अल्लामा इकबाल हुई छा लाथो जे अॼु हिकिड़े नौजवान बरे मजलिस में मूं चई त पंहिंजे मज़हब जे बारे में तूं ॿुधाए तूं कहिड़े मज़हब जो ई। हाणे मां इन फ़िक्र में त हेर अगरि मरी वञा मुंहिंजो जनाज़ो रुली वेंदो, को आलिमी दीन मुंहिंजो जनाज़ो न पढ़ंदो, इन फ़िक्र में आया। मियां अल्लाह बख्श रहमतुल्लाह अलैह फरमाए त मुंहिंजो मुर्शिद कामिल अल्लाह जो दोस्त वली आहे हज़रत शेर मोहम्मद शरफपुरी रहमतुल्लाह वटि वञी तोला दुआ घुराईंदो वियो। साईं पंहिंजे मुर्शिद कर के साईं डॉक्टर अल्लामा इकबाल परेशान आहे, उनखे वठी थो अचां जे अहिड़े जे मुंहिंजे दरबार अचण जी ज़रूरत ई कोन आहे, छो त डॉक्टर अल्लामा इकबाल खे सुवारी न आहे, बग़ैर सुवारी वारे खे पंहिंजे घर ते नथो चले। मियां अल्लाह बख्श रहमतुल्लाह वरी मोटी आयो डॉक्टर अल्लामा इकबाल खे चइसि मुर्शिद इहो शर्त रखियो, चए वञ पंहिंजे मुर्शिद खे चयो त मां बीमार आहियां, मुंहिंजो इलाजु कराए, अगरि आउं सुवारी नथो रखां त मां बीमार आहियां, इन बीमारी जो इलाज कर। ॿीहर जॾहिं में ख्वाजा मियां रहमत अल्लाह बख्श रहमतुल्लाह वञी शेर मोहम्मद शरफपुरी तो ॿुधाए, शेर मोहम्मद फरमाए थो मुफ़क्किर इस्लाम आशिक़ रसूल शाइर मशर ज़हीन इंसान वठी अचो। आयो जिन वक़्तु साईं पंहिंजे मुरीदनि सां वेठो, शेर मोहम्मद शरफपुरी रहमतुल्लाह अलैह आशिक़ रसूल आक़ाए मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में मक़बूल अल्लाह जो वली हो। जॾहिं शाइर मशरक़ आयो अचे करे साईं रोहण लॻो, साईं पंहिंजो साम्हूं विहारी चई छा लाइ त रोई, चइसि उलमा इकराम मूंखे जेको फतवा लॻायो आहे मूं जवाब ई ॾिनो, शिकवा लिखियुमि, जवाब शिकवा लिखियुमि, उलमा मुतमईन आहिनि। हज़रत शेर मोहम्मद शरफपुरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त वाइदो कर, हिकिड़ो वाइदो मां कंदुसि, हिकिड़ो तूं कर, अॼु खां बाद सुवारी रख, ब्लेड न लॻाए, इहो वाइदो तूं कजां, तस्वीर न बनाइजां, इहो वाइदो तूं कजां,
और मां वाइदो त करियां क़यामत ताईं जेके उलमा जिन्हनि तो ते फतवा लगायो आहे इन्हनि जा शागिर्द ईंदा मिंबर रसूल ते वेही तुंहिंजा अशार पढ़ंदा। इतने डॉक्टर अल्लामा इकबाल फरमाए ठीक इतने बैठे बैठे यू अशार पढ़े निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह वारन जो जिंदगी अल्लाह वारन जो निज़ाम ये हिकड़े नबी जो इनकारी गुनाहगार बल्कि गुमराह आहे। हिकड़े नबी के न मञींदो तो मुसलमान आहे। ये अल्लाह जे हिकड़े वली जो इनकार करे सो भी गुमराह आहे। तमाम औलिया कामिलीन अल्लाह जा दोस्त बुजुर्ग फरमाए जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया तमा छॾ तमाम गोला जे गोरन जा तिंजो थी तू गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने के कतलाम नागा तो जो नाम लिखजे लाऊचन में जे भाई जोगी जा संग सबई तोड़ जे जाया न जापदा जी उतनी सा जोड़ सतो पहुंची तोड़ मोहब्बत जे मैदान में। अल्लाह वारन सां जेको दोस्ती रखो इहे शेर मां शरफपुरी रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी वारो बुजुर्ग असांजे हुजूर सोना साईं रहमतुल्लाह अलैह जी किताब में लिखियो हुजूर जॾहिं पंजाब जे दौरे ते वेंदा त इन बुजुर्ग जे मज़ार ते सलाम करण वेंदा हुआ हाज़िरी ॾियण वेंदा हुआ। इहो अल्लाह जो वली हज़रत शेर मामा शरफपुरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शरफपुर में अल्लाह जे ज़िक्र में इन दौरान में इन इलाके जो हिकिड़ो माण्हू अखियुनि मां अंधो हो नाबीनो हो हर वक़्तु दुआ घुरंदो या इलाही वो दिन करे मक्के मदीने में जाए हम दरगाह के पाका सुरमा लगाए हम दुआ घुरंदो त या अल्लाह सब हाजी हज ते वञनि था उहो ॾींहुं आउं बि वञी हज करियां। इन पाड़े में हिकिड़ो पैसे वारो माण्हू हो उन जो हज जो इरादो थियो आयो इन नबी ने जीअं तयार थी पोइ हज ते वठी उन चयोसीं मूं वटि कुझु बि कोन्हे के माली खर्चो पियो अचण वञण जो किरायो ख़र्चा हैरान चए पोइ मां अखियुनि मां नाबी न मूंखे काबे जो तवाफ़ केरु कराईंदो त उन शख़्स चुटी सभु मुंहिंजे मथे ज़िमेदारी नाबीना शख़्स के वठी वियो हज कराई हज का बाद रोज़े रसूल ते वठी वियो बाबू सलाम मां दाख़िल थियो आक़ाए मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं बीहारे चए थो आए बंदे खुदा साम्हूं आका जो रोज़ो आ सलात सलाम पढ़ हू वीचारो नाबीनो आ सलात सलाम पढ़ंदो वञे बाब बकीअ मां निकितो आ फिर आई मस्जिद में विहारी हे महबूब जो साम्हूं रोज़ो आ अदब सां वेह जा थोरो कमकार करे वरी अचे पोइ तोखे वठी थो वञा। इन दौरान हू हमरा यो बाज़ार ॾे ही नाबीनो शख़्स दिल में ख़्याल आयो त काश अखियूं हुजनि हा त महबूब जो रोज़ो ॾिसां हा ईअं करे अखियुनि मां अंजूं अचे विया निंड वरायो महबूबे करीम जो दीदार थियो अची जे हिकार मुसारी जे सुपुरी पेरी दरिया पे बिड़ियो हंध विचाया वार साजन सब जमार उद गुनी थी गुज़ारिया। अल्लाह जे महबूब जो दीदार थियो फरमाई नालो वरते त तूं रूई छाला थो घुर अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु छा घुरां हुन पंहिंजे शहर जो नालो वठे तो पंजाब जे हुतां हली हितां आयो या हे ताईं तो पहुचायो आहे पंहिंजे दर ते घुरे हाणे छा घुरां चए पोइ रूई छाला थो चए या रसूल अल्लाह सलाम आउं कमज़ोर आहियां दही पियां रोआं इन लाइ त अखियूं कोन्हनि जे अखियूं हुजनि हा त जो रोज़ो ॾिसां तुंहिंजे मस्जिद खे ॾिसां रियाज़ुल जन्नत खे ॾिसां काबतुल्लाह जो ज़ियारत कयां। अल्लाह जे महबूब फरमाए तो अखियूं मिलंदियूं या रसूल कब मिलंदियूं जॾहिं ॻोठ वेंदे शेर मोहम्मद शरफपुरी जे दरबार में हाज़िरी ॾिजां तोखे अखियूं मिलंदियूं। वरी मोटी आयो इन अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब औलिया बाद में बाद खुदा तू ही किस्सा मुख्तसर अल्लाह का बाद शान आए तो महबूबे करीम तो जो आ तू वरी शेर मामा शरफपुरी पार मोकली तो नबी पाक फरमू जो आशिक आ उन जे दर ते वेंदे अल्लाह तोखे अखियूं ॾींदो ऐं हो इलाके में मशहूर थी वेंदो मुंहिंजे इश्क में मोहब्बत। इन नाबीना शख़्स हज करे पंहिंजे घर आयो हिकु ॿ ॾींहं रही इन इरादे से वञा तो शरफपुर में साईं सां मिलां रस्ते में हिकिड़ो स्टॉप आयो राति जो वक़्तु आहे सियारे राति आहे हज़रत
वो बंदे खुदा नाबीनो उन मस्जिद में आयो। इमाम साहब कहते इमाम साहब अजो की रात इन मस्जिद में मुझे गुजारणो आ मैं परदेसी आया कि ठीक है मस्जिद दरी वेड़े पाई सुमी रहो। आदिरा शेर मोहम्मद शरफूरी रहमतुल्लाह अलैहि हली उन मस्जिद में आयो। ताजुद नमाज पढ़ी। ताजुद नमाज पढ़ने के बाद मुराकबे में थो। थोड़ी देर का बाद इशा आवाज़ ने वो फलाना दरियुन में वेड़े सुते उठी बा न्यात अज़ान जो टाइम थियो या ना। इन जवाब ॾिनो ओ मौलवी साहब अखिन मां ना बीनो आया। बे के अख वारे के चओ। थोड़ी देर का बाद शेर मोहम्मद शरफूरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए बाबा तू बाहर ना त बांग जो टाइम त कोन थियो। वो चेतो साईं मौलवी साहब बुद्धि कोटो अखिन वांदो या। टे बेरा जने आवाज़ ने समझियो ये आवाज़ के अल्लाह जे वली जो आ अल्लाह जे आशिक जो आ। औलियारा हक कुनद इल्मे नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअदीब। अजीब उन जो इल्म आ और अल्लाह वारन जे इल्म सां केर पुॼी नथो सघे। अल्लाह वारन जे तरीक़े सां केर पुॼी नथो सघे। वो हिकिड़े निगाह में अल्लाह महबूब जे दर ते पुॼाईंदा आहिनि। समझा थी दोस्त टे बेरा जने आवाज़ ॾिनो त उथी मस्जिद जे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी मथे निहारे अखियूं रोशन थियूं आयो। चए साईं तूं केरु आहीं या उहो या जंहिंजे लाइ मदीने वारे सरदार तो मोकिलियो मां शेर मोहम्मद शरफूरी आया। मुंहिंजे दोस्त इन्हनि जे वसीले सां महिरबानी थींदो आहे। महबूब आलम हिकिड़ो मौलवी हो दारुल देवबंद मां फारिग थियल हो। असांजे नक्शबंदी तरीक़े जो बुज़ुर्ग हज़रत शाह तवक्कल अंबालवी रहमतुल्लाह अलैहि मदरसे जो पढ़ियल कोन हो। न क़ुरान शरीफ़ के मौलवी वटि पढ़ियल हो न हदीस जो दर्स पढ़ियल हो। अल्लाह अल्लाह कंदो हो। जॾहिं आलिम दीन दारुल देवबंद मां फारिग थी पंहिंजे ॻोठ में आयो। नऊं माण्हुनि खे घुराए थी हिकिड़ो मदरसो बनाइणो आहे जंहिंमें जेको तालिबनि खे पढ़ाइणो आहे। उन में हिकिड़े माण्हूअ चयो त हिते भरिसां हिकिड़ो दुर्वेश थो रहे। हुबे दुर्वेश गली दे जन्नत तो दुश्मने ईशा फिदाए नानत। जेको दरवेशनि सां मोहबत रखे त अल्लाह जन्नती जन्नत। जेको इन्हनि सां दुश्मनी थो रखे इल्ला अल्लाह जो लानत है उन इंसान ते। जेको अल्लाह जे दोस्तनि सां दुश्मनी रखे गोया वो अल्लाह थी दोस्ती। अज़ीज़ा ने मन वो आलिम दीन क्यों तो तू वञ उन सां मशवरो कर दुआ घुरी आयो। इन दुर्वेश शाह अंबालवी जंहिंजे तरीक़त में सीरत रसूल अरीब किताब जो नूर बज तवक्कल लिखियो आहे। इहो सिलसिलो अॻियां वञी असांजे नक्शबंदी सां मिलो पाण शाह तवक्कल अंबालवी सैयद हो ऐं जेको तो नक्शबंदी तरीक़े जो पर कंहिं मदरसे जो पढ़ियल कोन हो। कंहिं मस्जिद में कंहिं मौलवी वटि क़ुरान उस्तादनि जो को मौलवी आलिम कोन हो। ईअं अल्लाह ताला उनखे इल्मु नवाज़ियो। मौलवी साहब आयो अचे वेठो। मौलवी साहब पंहिंजे फ़क़ीर खे लांगरी त लंगर ॾे मानी साम्हूं रखियो। हाल वाल के मौलवी साहब किथां आयो के फलाणे ॻोठ मां आयो आहे। छा लाइ के साईं तो सां मिलण आयो आहियां। दारुल उलूम देवबंद मां हेर फारिग थी आयो। मुंहिंजो नालो महबूब आलम मुंहिंजो नालो आहे। चए सही पोइ वापसि वञी थो चए मानी खाई वञे। मानी लांगरी रखियो। मानी जो हिकिड़ो गिराक खाधई त अखियुनि मां अंजू शुरू थी विया रोअण शुरू थियो। वरी ॿियो गिराक खाई त रोअण तो उन शाह तवक्कल अंबाली बुझो त मौलवी साहब कॾहिं तूं क़ुरान पढ़ियो तो रुनू अचे मूं कोन जे क़ुरान जो तर्जुमो तफ़सीर कॾहिं पढ़ियो आहे कॾहिं तो रुनू आहे जे न जे ॻाल्हि सम्झ में नथो अचे। मूं क़ुरान पढ़ियो कॾहिं कोन रुनो हदीस पढ़ियो एतिरा 12 साल मूं मदरसे में पढ़ियो। अलाह जे तुंहिंजे मानी में कहिड़ो असर मानी खाईंदो वञा रोअंदो वञा। ख़ामोश अल्लाह वारो सम्झी वियो त हिन जे दिलि जे मथे असरु थियो छो त रोअण दिलि मां थो अचे। सूरे तौबा में आहे त ज़्यादा रोहो कम खिलो। अज़ीज़ान मन अधु मानी खाधई साईं इजाज़त वञ अधु रस्ते तां वञी वापसि मोटी आयो। चवे थो साईं फरमाया वापसि मोटी आयो। चए साईं बसि हाणे मुंहिंजो दिलि रूह तो वटि आहे। चए पोइ मां त अनपढ़ आहियां तूं पढ़ियो लिखियो आलिम दीन आहे तोखे मदरसो पढ़ाइणो आहे। चए साईं सारी ज़िंदगी तो वटि रहंदो। साईं फरमाए पासे में जॻह ख़ाली आहे तूं मदरसो खोल ऐलान कर भले तालिब अचनि छापरो बनाए मदरसो शुरू कयो। हर सुबह फजर नमाज पढ़ी शाह तवक्कल अंबालवी रहमतुल्लाह अलैहि मुराक़बे खां बाद अचे मुसले ते वेही अल्लाह अल्लाह कंदो। भरसा आलिमी दीन दर्स ॾींदो हो। सिलसिलो हलंदे हलंदे कुझु अरसे खां बाद दौरे हदीस पियो पढ़ाए।
ही अल्लाह वारे जो अखों बंदन वो दर्स ॾेई रहियो आहे हदीस जो। हज़रत शाह तवक्कल अंबालवी फरमाए थो मौलवी साहब इहो हदीस न आहे, वो चवे तो अल्लाह जो कसम खणी चवां तो हदीस आहे, हदीस जो किताब मुंहिंजे साम्हूं मौजूद आहे। शाह तवक्कल अंबालवी फरमाए तो न हदीस न आहे, कि सही तो पढ़ा जी मुझे उस्ताद मुझे पढ़ायो इं तो पढ़ाया। हजरत शाह अंबालवी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हदीस ना है, तू तो कसम खणी चे तो जे सामू हदीस आ, मां अल्लाह जो कसम खणी चवा तो सामू दिलबर नबी मोहम्मद बीठो आ। तॾहिं मौलवी साहब चए तो किथे आ, चे ओॾो थी ओॾ जॾहिं अल्लाह वारो हुनजे सर ते हथ रखे तो मथे जे ना सामू अल्लाह जो महबूब मुर्की फरमाइनि था मौलवी साहब शाह साहब सही तो चवे इहो हदीस ना है, इहो वो के बुजुर्ग जो कौल वगैरह छपजी आयो, मुझो कौल ना है। शाह अब्दुल अजीज हजरत अब्दुल अली यरबी रहमतुल्लाह अलैह जॾहिं मजलिस में वेंदो आलिम तक़रीर कंदा हुआ, क़ुरान पढ़ंदा हुआ, सुभान अल्लाह चवंदो, जो नबी जो हदीस पढ़ंदा सुभान अल्लाह चवंदो। कंहिं हुन खां पुछियो तो कीअं ख़बर थो पए, जे जेके रसूलुल्लाह जो हदीस पढ़ंदा आहिनि ऐं दिलि वारे अखी सां उनजो नूर ॾिसंदो आहियां। त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो इन्हनि जे सोबत में वञण सां दिलि ज़िंदा बाख़ुदा थींदो आहे। इन्हनि जे सोबत में वञण सां निमाज़ जो शौक़ पैदा थिए थो। हूअं निमाज़ माण्हू शुरू करे 5-6 ॾींहं खां बाद वरी निमाज़ कंदा थी थो वञे, पर इन्हनि जे इन अल्लाह वारनि जे दूजे में अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। इन दुनिया में रही सादिक़ीन का लफ्ज़ जो कुरान में हक ने फरमाया है वलियों के शान में। इन जे सोबत में सुभान अल्लाह जलालुद्दीन सुयूती रहमत हजरत जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह के शब्द तबरेज़ जो जरूरत पियो, हजरत अब्दुर्रहमान जामी साहब रहमतुल्लाह अलैह के उबैदुल्लाह अयरार जो जरूरत पियो। जॾहिं एॾे वॾे आलिमनि खे असां तव्हां त हुई बि कमज़ोर आहियूं, नफ्स जे मुक़ाबले में कमज़ोर आहियूं, इन जे करे असां वाला त लाज़मी सद किताबो सद मर्द दरनार को। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह केॾो वॾो आलिम हो, जॾहिं शम्स तबरेज़ जे हथ ते बैअत कई एतिरो त दिलि में मुर्शिद जो मोहब्बत पैदा थियो, छो त मुर्शिद जो मोहब्बत रसूल अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहब्बत आहे। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार खान रहमतुल्लाह अलैह खां के पुछियो साईं नबी अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हूंदे के वलीअ जो मुरीद बणे कहिड़ी ज़रूरत है? फरमायो हाँ आलिम कलमो पढ़ाईंदो लेकिन कलमे ते अमल करण वारो अल्लाह जो वली हूंदो। बदर फरमाए तो अल्लाह जे वलियन जा 72 असां जा भी 72 नबी अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भी 72 पर असां जा हथ खालियन, अल्लाह वारन जे हथ अल्लाह जे फैज़ सां भरपूरन। अल्लाह जो वली आम इंसान के हिकड़े हथ में हथ रखंदो, ॿियो रखंदो अल्लाह जे महबूब जे हथ में। ऐसे जो अल्लाह जो महबूब जे दरबार में वो अल्लाह जो वली उन आम इंसान के हाज़िर करे दो। सद किताबो तदवर्क दरनार को रूहे दिल जानिबे दिलदार को। मौलवी हरगिज़ न शुद मौलाए रूम ता गुलामे शम्स तबरेज़ी न शुद। जिन जागी सारी रात सुभान के याद कयो अजूं शाह अब्दुल लतीफ चवे तिनी जे मिट्टी लदो मान। कई साल गुज़री विया, लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जो नालो असांजे दिलि में आहे। दाता साहब अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो नालो असांजे सीने में आहे। बकरियूं चाण वारो धनार गौसल आज़म पीरान पीर शेख अब्दुल कादिर जीलानी जो नालो उनजे ज़बान में आहे। कंहिं सेकारियो कोन्हे, कंहिं पढ़ायो कोन्हे त शेख अब्दुल कादिर जीलानी ईअं बि ख़बर कोन्हे कहिड़े मुल्क में आहे, पर उनजो नालो छो गौसल आज़म एतिरो अल्लाह जो लिखियो जो मखलूक खुदा जे दिलि में अल्लाह ताला जो नालो नक्श फरमायो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह नबी करीम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि उम्मत में अल्लाह ताला अहिड़ा औलिया पैदा हो जंहिंजे बारे नबी पाक पाण फरमाया उलमाए उम्मती का अंबियाए बनी इसराईल। तो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो असां अहल सुन्नत वारा खुश नसीब आहियूं
जो अल्लाह जा वली आहिनि त अहले सुन्नत आहिनि। आला हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान साहब बरेलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त मुर्शिद जे लाइ पहिरियों शर्त त अकाद अहले सुन्नत। तो मुझे अज़ीज़ो दोस्तों जेके भी अल्लाह जा वली आहिनि वो तमाम औलिया अहले सुन्नत। औले अहले सुन्नत जो जेको रहबरन जेके इन जी कामयाबी है हकानियत है जो इन में अल्लाह जा वली आहिनि। छा था हज़रत आला हज़रत फरमाए खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी। दोस्तों